سادسه هي أصلا مركز ترفع سندجة مجموعي مثلا تاجي تعليم صحة منشأ جدكو موزي آي سيستم उन्हें खिलाफ आज सेंटर की पसंद पार्टी रैली कर दिया है पूरे सिंध में रैलियों निकलन पयूं असा गवर्नमेंट के उनका अलावा रियासती इदारन के इन रैली के जरिए पैगाम था ॾियूं त सिंध मां मंशियात जो ख़ात्मो कयो वञे ऐं ज़िले जे अंदरि जेके बंदि पयल स्कूल आहिनि माण्हुनि खे तालीम सही मुहैया कई वञे सिहत जेके दवाउनि जूं खोटूं आहिनि अस्पतालुनि में उन्हनि खे दुरुस्त कयो वञे अस्पतालुनि जो सही मामूलो हलायो वञे पंजाब जी बदनिस्बत असांजूं अस्पतालूं तबाह लॻियूं पयूं आहिनि बर्बाद लॻियूं पयूं आहिनि असां इहो मुतालबो करियूं था हिन रैली जे ज़रिए अहवाननि खे इहो पैगाम ॾियूं था सिंध जो अवाम सुजाग थी चुको आहे सिंध जो माण्हू त अॻ मुतालबो करे थो त ख़ुदा रा सिंध जे माण्हू खे इहे बेयारो मददगार करे रुलायो न ऐं सिंध धरती जी अवाम जेको आहे जागी चुकी आहे सुजाग थी चुकी आहे जे न त ही माण्हू तव्हांखे ईंदड़ इलेक्शन में बेदा ऐं टमाटा हणंदा महिरबानी सम्झो पीपल्स पार्टी जॾहिं शुरू में जॾहिं इमरान खान जो दौर हो त 150 रुपया पेट्रोल ऐं डीज़ल थियो उनखां उल्टे बच्चो ॿाहिरि निकितो गाॾियुनि ते दगा गाॾियुनि ते हाणे छो नथी निकिरे छो हिन ते नथा ॻाल्हाइनि साईं ॾिसो हीअ सॼो ड्रामेबाज़ी हूंदी आहे माण्हुनि खे अवाम खे चूतियो ठाहिण जी बेवकूफ़ ठाहिण जी ऐं पाण जेको आहे जेॾीमहिल इक़्तिदार में हूंदा आहिनि त उहो साॻियो पेट्रोल अॼु तव्हां ॾिसो 450 खां 500 ताईं पहुची वञे वरी 20 रुपया माण्हू खे लाहे 50 रुपए जो डज़ था हणनि इहा सभु ड्रामेबाज़ी आहे ऐं 28वीं तरमीम जे हवाले सां ही जेको बिलावल खे वज़ीर आज़म करणु चाहिनि था इहो मुंहिंजे ख़्याल में हिननि जो ख़्वाब अधूरो रहिजी वेंदो सिंध अॼु इस्लामाबाद मां जॾहिं चूंड मिले थी त MQM खे जेको आहे सो ही चूंड ॾियनि था त बाबा तव्हां वञो ऐं सूबे जी ॻाल्हि करियो असां हिन जी सख़्त तरीन मुखालफ़त करियूं था सिंध जो बच्चो सिंध जो अवाम जेसिताईं ज़िंदा आहे क़तई तौर ते सिंध जो विरांङो असीं नामंज़ूर करियूं था बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अचो त सिंध सवारियूं सिंध तरक़ी पार्टी यजदपुर खाती जदोजहद जे सिलसिले में ऐं सिंध तरक़ी पार्टी तालुके चंबड़ तां एहतिजाजी रैली कढी वई आहे असांजो मंशूर असांजो आइन तरक़ी पार्टी जो फ़ैसिलो इहो ई आहे त सिंध में जेका मंशात फ़रोशी आहे इहा ख़तमु कई वञे मंशा जी लानत खे ख़तमु कयो वञे जेके घर उजाड़िया विया आहिनि मंशात में जेको असांजो नसुल तबाह थियो
Gjenan buban shal foroshan panya babu barian jayu tarayon gaju vertion fil forun nanju jayu kerayon nanju gaju sar